वेलकम वंस अगेन। जेके भी असांजा व्यूवर्स हाणे असांखे जॉइन कनि पिया या आराम सां असांखे जॉइन कंदा। कुर्बानी जी ईद आहे, यकीनन काफ़ी सारा कम अवां सभिनीनि खे हूंदा। औरतुनि जा कम अलॻि डिसाइडिड ऐं मर्दनि जा यकीनन खोड़ सारा हिन ईद ते कम हूंदा आहिनि। उन खां अलावा एक्साइटमेंट ॿारनि जी, सो उहो ख़ुशी वारो माहौल ऐं ख़ुशी वारी ॻाल्हि आहे। ख़ुशी वारी ॻाल्हि सां ॿुधाईंदो हलां त ज़ाहिर आहे असांजी जेका ईद स्पेशल ट्रांसमिशन आहे इहा सुबुह खां हली रही आहे, त हिन ईद स्पेशल ट्रांसमिशन खे ताउन हासिल आहे कंहिंजो जी ज़ीरा प्लस जो ताउन हासिल आहे। ज़ीरा प्लस हर चां अधूरी आहे। ज़ीरा प्लस खां सवाइ असीं इहो बि चवंदासीं त जेकॾहिं अॼोके ॾींहं ते तव्हां जी ईद स्पेशल ट्रांसमिशन एंजॉय करे रहिया आहियो, को गेस्ट अचे थो, को मेहमान अचे थो, ॿार अचनि था, त कचेरी गुफ्तगू ऐं ख़ुशीअ सां गॾु ज़ीरा प्लस खे ज़रूरु शामिल रखिजो। जी, चाहे गुफ्तगू जो प्लस आहे ज़ीरा प्लस टिपाल दानेदार। जॾहिं ज़ीरा प्लस जी ॻाल्हि हले पई त पोइ यकीनन असां चांहि जी ॻाल्हि कंदासीं। टिपाल दानेदार ऐं उनखां अलावा यूनिक द पावर इज़ हियर, सरसब्ज़ ज़मीन की जान, फसल की शान, टैंक बणाए बेहतर मुस्तक़बिल रोज़ाना। अच्छा, अव्हां साण असां बेहतर मुस्तक़बिल जूं त ॻाल्हियूं हूअं कंदा आहियूं ऐं चाहींदा बि आहियूं त सभिनीनि जो मुस्तक़बिल बहितर हुजे, पर असां ट्रांसमिशन खे अॻियां वधाईंदासीं। अव्हांखे ॿुधाईंदी हलां त असांखे हाणे कंहिं जॉइन कयो आहे, इशरत हसन असांखे जॉइन कयो आहे। ऐं पॉलिटिक्स में संदन हिन वक़्तु असां रोल ॾिसूं पिया। हूअं त संदन जेके बि एक्टिविटीज़ रहियूं आहिनि तमामु क़ाबिल तारीफ़ रहियूं आहिनि। इशरत खे आऊं भली कार चवां थी। ईद जूं खोड़ सारियूं इशरत, तव्हांखे असां वाधायूं ॾींदासीं। कीअं आहियो? ख़ुशि आहियो? ठीकु आहियो? अल्लाह जो शुक्र आहे, मां ठीकु ठाक करम। तव्हांजे साम्हूं आया सभिनी ॾिसंदड़नि खे मुंहिंजे तरफ़ां ईद जूं खोड़ सारियूं वाधायूं हुजनि। ऐं ज़ाहिरी ॻाल्हि आहे लेट थी वई, फ़ोन आई सुबुह त तव्हांखे अचिणो आहे जल्दी जल्दी। मूं चयो घर वारनि चयो त पहिरियां उज़ई करे वञो, उन खां पोइ ज़ाहिरी ॻाल्हि आहे ख़बर अथव हीअ उज़ई वारी ईद हूंदी आहे त जेसि ताईं गोश्त घर में हूंदो आहे ऐं सभई महिमान बि अची वेंदा आहिनि ऐं गोश्त बि डिस्ट्रीब्यूट करिणो हूंदो आहे त थोरी देरि थी वेंदी आहे। त इन करे अॼु थोरी देरि थी वई अचण में। न मां ख़बर अथव मेन पॉइंट कंदा तव्हां चाहे असां फर्स्ट डे हूंदो आहे न, असां ॾिसो हर कंहिंजो डे डिसाइड हूंदो आहे। को फर्स्ट ते कंदो, को सेकेंड ते कंदो, को थर्ड ते कंदो। असां वरी फर्स्ट डे ते करे जान छॾाए छॾंदा आहियूं, पोइ सेकेंड डे ते वरी ॻोठ हलिया वेंदा आहियूं। सो इन करे असां गोश्त वग़ैरह उज़ई बि करे आयासीं, जेरा बि खाए आयासीं। छो जो ख़बर अथव शुरू में जेरनि जी इहो गानो मिस थी वियो, अकेले न खाना, अकेले खाई आयूं आहिनि। बिल्कुलु यादि कोन कयो, पर ॾिसो असां तव्हांखे यादि कयो आहे। यस, इशरत तव्हां थोरो ॿुधायो भला पहिरीं जी ईद में, नंढपण जी ईद में ऐं हिन वक़्तु जी ईद में भला छा डिफरेंस आहे? इशरत तव्हां छा था सम्झो? यार पहिरीं जी सुठी हूंदी हुई, बचपन जी ईद यादगार हूंदी हुई ऐं उनखे बाक़ाइदा यादगार बनाईंदा हुआसीं कपिड़नि सां, घुमण सां ऐं स्पेशली तयारु वग़ैरह थी करे। इहो जेको असां रानी बाग वेंदा आहियूं जानवर ॾिसणु, सो वेंदा हुआसीं, उन लाइ शयूं वठी वेंदा हुआसीं, सुठो लॻंदो। ऐं हाणोकी ईद में वरी थोरी ज़िमेदारियूं आहिनि, ज़ाहिरी वारा घर संभालणो पए थो, फैमिली संभालणी पवंदी आहे ऐं हर शइ जो ख़्यालु रखिणो पए थो। सो इन करे तो पहिरीं ईद सुठी हूंदी हुई, ख़ुशी वारी हूंदी, उन में का टेंशन न हूंदो। माण्हू सुतो पियो हूंदो, बसि पाणे कपिड़ा मिली वेंदा, पाणे जूता मिली वेंदा। हिनमहिल माना हर शइ असांखे पाण खे मैनेज करणी पवंदी आहे। चाहे असां टिपिकल चप्पल चवंदा आहियूं, जूता चवंदा आहियूं, सैंडल चवंदा आहियूं, त इन करे नंढे हूंदे ॿारनि खे इहे जूता वैसे मिलंदा रहंदा ऐं ईद ते अक्सर मिलंदा आहिनि जॾहिं ॿार काई शरारत करे ईंदा आहिनि या वधीक पहिरीं वरी लीगल बि हूंदो न, हाणे त जूता हणण इलीगल थी वियो आहे। हाणे इलीगल थी वियो आहे, सही पिया चओ तव्हां। मूंखे ख़बर त घणा मूंखे मार मूंखे अमी ॾींदी। अच्छा, अम्मियूं सभिनी खे अॼु रिवाइंड टाइम आहे, सॼो कुझु इशरत खे यादि अचे पियो बचपन में छा छा थियो नंढपण में। अच्छा, उन खां अलावा मारवी खां बि असां पुछंदासीं, बिल्कुलु नंढा हुया, कुझु अहिड़ी का ॻाल्हि जेका स्टिल यादि अचे त तव्हां खिली पओ, या का यादगार अहिड़ी घड़ी हूंदी आहे शेयर करणु चाहींदा? हा, वाई नॉट। असां हिकिड़ी शइ त हर ईद ते मूंखे यादि ईंदी आहे, स्पेशली ॿारनि खे ॾिसी करे। जॾहिं असां नंढा हूंदासीं, असां 3 भेण भाइयूं, मां आहियां, मुंहिंजो भाउ ऐं नंढी भेण आहे। त असां पंहिंजी नंढी भेण खे विहारे, यानी सुबुह जो सभु ईदियूं मिली वियूं, सम्झाईंदा हुआसीं कि ॾिस असां तोखे 4 नोट ॾियूं था, तूं असांखे हिकिड़ो नोट ॾे। यानी हुनजा 100 वारा वठी छॾंदा हुआसीं, 10 वारा, 5 वारा, सभु हुनखे ॾेई छॾंदा हुआसीं। अॼु जॾहिं हुनखे अकल आई आहे, चवंदी आहे वेहो मूंखे हिसाब ॾियो। हर ईद ते हो चवंदी आहे मेरे पैसे निकालो जो तुमने खाए थे। त दिस इज़ हाउ आई थिंक हाणे असां इहा बदमाशियूं न करे सघंदा आहियूं। अॻे कंदा हुआसीं। थी सघे थो
ताने घर जा ॿार शायद तहां टी हरकत कंदा उहे हिक ॿिए सां कंदा आहिनि हाणे एग्जैक्टली ॿारनि खे ये किथां न किथां आदत अची वेंदी मतलब सही, उन्हनि बिल्कुलु, खे कहिड़ी ख़बर उन्हनि खे असांजो फ़ाइदो थो थिए असांखे 4 नोट मिलनि था असां हिकिड़ो ॾियूं था त उहे जेके नोट आहिनि उहे यू नो पर अॼुकल्ह जा ॿार होशियार थी विया आहिनि अॼुकल्ह जा ॿार ॾाढा होशियार अॼुकल्ह थी विया आहिनि। कलर सां सुञाणनि था हाँ, बिल्कुलु चाची रेड इज 100 500 जो आहे ऐं ख़बर अथव पहिरियां त ॿार वरी बि 10 रुपया वठी वठंदा हाणे त बाबा चवंदा 500 या 1000 का असांखे ॾियो ई न हिन जो एतिरो ऐं कणक हुजनि पैसा ॿारनि में अॼुकल्ह जेका बर्दाश्त घटि थी वई वॾनि आहे में ॿारनि में पिणु। वॾनि में त ज़ाहिर आहे वॾनि जे मथां ज़िम्मेदारियूं वधीक थी वियूं आहिनि पर अॼुकल्ह जे जेके ॿार आहिनि उहे तमामु घणा एनर्जेटिक सियाणा एग्रेसिव थी विया आहिनि ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया कोन हुई ठीकु आहे हाणे फेसबुक आहे यूट्यूब आहे इलेक्ट्रॉनिक मीडिया बि आहे ज़ाहिर आहे ॿार अॻे जे भेट में तेज़ थी विया आहिनि ऐं हर ॿार जल्दी सम्झी थो वठे त उहो ई सबबु आहे न पर ईअं बि न आहे त सभु शइ ख़तमु थी वई आहे अॼु बि तव्हांखे जंहिं जॻह ते 2-4 ख़राबियूं हूंदियूं न उते तमामु घणियूं सुठायूं बि आहिनि बहितरियूं बि आहिनि अॼु बि जेकॾहिं ॾिसो न काइनात हले पई न ख़ुदा जो जेको कानून आहे उहो जारी सारी आहे ऐं उन ई यानी की 100 साल अॻु बि क़ुर्बानी थींदी हुई अॼु बि थिए पई न 100 साल अॻु माण्हू हिक ॿिए सां मोहबत कंदा हुआ अॼु बि कनि था थोरो थोरो फ़र्क़ु ज़रूरु थियो आहे पर बहितरियूं बि तमामु घणियूं थियूं आहिनि तव्हां बिल्कुलु सही चयो पिया ॿार उहो कंदो आहे जेको उहो ॾिसंदो आहे तॾहिं ई चयो वेंदो आहे त ॿार जे साम्हूं उहो एक्ट कयो जेको वरी तव्हां बर्दाश्त बि करे सघो ऐं इहो बि चयो वेंदो आहे न त कर्मा ऑलवेज वर्क्स त जेको तव्हां कंदा आहियो इन द एंड रिटर्न प्रोसेस हमेशह हूंदो आहे उहो तव्हांजे साम्हूं वरी Exactly. बिल्कुलु अचे थो तव्हां कुझु पुछणु चाहींदा फिर हिसाब सां तव्हां बि बहितरीनु कमु कयो पिया और कयो आहे तव्हां थोरो शेयर कयो असांजे व्यूअर्स सां आउं साईं वारनि सां गॾु कमु बिल्कुलु कंदो रहंदो आहियां ऐं अञा बि कमु करे रहियो आहियां ऐं हींअर शायदि उहो ड्रामो हली वियो हुजे शायदि जेको असां बहरहाल उनजो असीं ज़िक्र नथा कयूं बहरहाल साईं अदा इसरार खां मां पुछंदुसि त जीअं भारतीक खां मूं पुछो त अहिड़ी का नंढपण जी शरारत तव्हांखे अञा यादि आहे जेका यादि ईंदी हुजे खिल ईंदी हुजे शरारतूं त नंढपिण नालो ई शरारत जो आहे जी त इहे जीअं अॼु ॻाल्हि कई त पैसा नंढड़नि ॿारनि खां ऐं घर में भाउरनि भेनरुनि में सभिनी खां वॾो त इहे ई न ॾियूं थिए नंढड़नि भेनरुनि खे भाउरनि खे ख़र्चियूं मिलंदियूं त ऐं कंहिं न कंहिं बहाने सां उन्हनि खां इहे ख़र्चियूं डॉन थी तव्हां घुमंदा हुया वठंदो यस सर तव्हांजी या ॻाल्हि ॾाढी कंहिं आसरे इंटरेस्टिंग आहे ते तव्हां खां असां या एड को आसरो ॾेई चाहींदासीं फलाणी थोरो शइ, अॻियां हलो फलाणी पाण जी खे जी जी सो असां वधूं पिया हाणे असां वटि टेलीफिल्म आहे ऐं टेलीफिल्म जो नालो आहे तूफ़ान सो टेलीफिल्म जी तरफ़ वधंदासीं पर असां सां स्पॉन्सर्ड केरु आहिनि हा इहो स्पॉन्सरशिप तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त ईद स्पेशल ट्रांसमिशन में असां सां गॾु आहिनि जी ज़ीरा प्लस जो ताउन आहे ज़ीरा प्लस जे ताउन सां ही ईद स्पेशल ट्रांसमिशन तव्हां ताईं पहुची रही आहे ऐं ज़ीरा प्लस आहे हर चाहे जो प्लस जी बिल्कुल टपाल दानेदार यूनिक द पावर इज हियर सरसब्ज जमीन की जान फसल की शान टैंक बणाए बेहतर मुस्तकबिल रोजाना सो तूफान जी तरफ़ वधूं पिया बाइपर जॉय जी तरफ़ कोन पिया वधूं टेलीफिल्म आहे जी जी बिल्कुल सो अव्हां एंजॉय कयो टेलीफिल्म खे असां वरी जल्दी सां हाज़िर थियूं था ईद जी हिन स्पेशल ट्रांसमिशन में